अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो हिक ॿिए जी ज़ाती ऐं सियासी ज़िंदगीअ में अहम हिस्सो रहिया आहिनि। जेतोणीकि ॿिन्ही जी शादी अरेंज मैरिज हुई ऐं संदन घराणनि पारां ॿिन्हीअ जी शादी कराई वई, पर उन बावजूद संदन मोहबत जे किसे जे हवाले सां हिक वीडियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गर्दिश कंदी आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणी वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मोहबत जो हिक ख़ूबसूरत दास्तान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी हिक पुराणी वीडियो क्लिप में ॿुधायो। वीडियो क्लिप में मोहतरमा इंटरव्यू दौरान हिक सवाल जे जवाब में इहो ॿुधायो त हूअ कीअं आसिफ अली ज़रदारी जी मोहबत में गिरफ़्तार थी। हुन ॿुधायो त मां रुॻो 7 ॾींहनि में शादीअ जो फ़ैसिलो करे वरितो हो। आसिफ अली ज़रदारी पंहिंजी मोहबत जो इज़हार करण लाइ शुरू में मूंखे केतिरा ई गुल ऐं चॉकलेट ॾिना। पंहिंजी शादी जे प्रपोज़ल बाबति ॻाल्हाईंदे बेनज़ीर भुट्टो चयो त हुन मूंखे हिक मुंडी ॾिनी जंहिं ते 2 दिलियूं ठहियल हुयूं। मुंडीअ ते लिखियल हो त असांखे रुॻो मौत धार करे सघे थो। हुन वधीक चयो त फिल्म माइलिंग में ऑस्ट्रिया जी शहज़ादी कैथरीन सां शादी जी ख़्वाहिश ज़ाहिर कंदे जेका मुंडी ॾिनी वई हुई उन ते बि इहे ई लफ़्ज़ लिखियल हुआ। संदसि चवणु हो त जंहिं ॾींहुं मां फिल्म माइलिंग ॾिसण सिनेमा वियसि त इत्तेफ़ाक़ सां ज़रदारी साहब बि फिल्म ॾिसण लाइ उते मौजूद हो। बेनज़ीर भुट्टो आसिफ ज़रदारी जी तारीफ़ कंदे चयो त हुन सिनेमा में मूंखे पहिरियों भेरो ॾिठो हो ऐं उन लाइ फिल्म जे उन डायलॉग खे यादि रखियाईं जेको मुंहिंजे ख़्याल में ॾाढो रोमांटिक हो। I had decided that I also needed a home of my own. Sure. And in walked this charming stranger with the most dazzling smile. Really? Set me off my feet. And in 7 days you agreed to marry him? In 7 days, and dozens of red roses and chocolates and marrons. Yes, I decided to marry him. He was so romantic. He gave me a ring with 2 hearts, a sapphire and a diamond heart, with the words "Till death do us part" written inside it. And he said these were the words that the Austrian Habsburg prince said in Meiling when he proposed to Catherine Deneuve. I forget her name, when he fell in love with her. And apparently I had walked into the cinema to see Meiling, and he was there at the same time when he first saw me, and he remembered it. And it seemed very romantic. I'm sure a lot of men give women a ring with "Till death do us part," but it seemed very romantic to me. आसिफ अली ज़रदारी ऐं बेनज़ीर भुट्टो जी मंगणी 29 जुलाई 1987 ते लंडन में बेनज़ीर भुट्टो जी भेण सनम भुट्टो जे फ्लैट में थी हुई। तक़रीबन 5 महीननि खां पोइ 18 डिसंबर 1987 ते आसिफ अली ज़रदारी ऐं बेनज़ीर भुट्टो जी शादी कराची में थी हुई, जॾहिं त लियारी जे ककरी ग्राउंड में घोट कुंवार जे वेझनि माइटनि खां सवाइ हज़ारें माण्हुनि शिरकत कई हुई।